संगत तव्हां सभिनी ॿुधंदड़नि खे मां अर्ज़ु कंदो हलां त महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे लाइ हदीस पाक में रिवायतूं आहिनि। हदीस पाक में अचे थो त साईं जन जा ॾाॾा साईं हज़रत अब्दुल मुतलिब साईं जन खां रिवायत आहे त साईं जन काबतुल्ला शरीफ़ में असुर जे टाइम असुर जे वक़्तु साईं जन काबतुल्ला शरीफ़ में इबादत में हुया, साईं जन रियाज़त में हुया। त साईं जन फरमाइनि था, साईं जन जा ॾाॾा साईं हज़रत अब्दुल मुतलिब साईं जन फरमाइनि था त मां ॾिठो त सॼो जहान रोशन थी वियो ऐं ख़ुशबू अची वई जेकी अरब में कॾहिं बि मां ख़ुशबू न ॿुधी हुई न ॾिठी हुई। अहिड़ी ख़ुशबू आई महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे लाइ। साईं जन जा ॾाॾा साईं फरमाइनि था त मां जो ॾिठो त काबतुल्ला जी छत उते बीठी भितियूं सजदे में अची वियूं। मां ॿाहिरि जो निकितुमि त ख़ुशबू ॾिठुमि त काॾों थी अचे, ॿाहिरि जो काबतुल्ला खां निकितुमि त काबतुल्ला खां ॿाहिरि निकिरंदे सां मुंहिंजी दीद पई त जेके उभियूं शयूं हुयूं सभु सजदे में अची वियूं, वण सजदे में अची विया। साईं जन जा ॾाॾा साईं चवनि था त हर जीअं जबल आहे भित आहे जंहिं शइ मां परते नज़र न पवंदी आहे न, त साईं जन फरमाइनि था त मां हर शइ मां नज़र पार पई पवे। जबल मां बि नज़र परते पई पए त भितियुनि खां बि नज़र परते पई पए। जो साईं जन फरमाइनि था त शाम ऐं जिदे जूं माड़ियूं असां अखियुनि सां ॾिठियूंसीं ऐं उतां खां परे आहिनि इहे शहर ॿई। त साईं जन महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी आमद आहे। तव्हांखे सभिनी खे लख लख मुबारकूं आहिनि ऐं असां ते बि साईं कुबियार जी महिरबानी थी जो हीअ ॿारी शरीफ़ जी महफ़िल मल्हायूं था। इंशाअल्लाह असां हिन खां पोइ वरी कंहिं ॿिए खां नात ख़्वान खां महफ़िल ॿुधंदासीं। इंशाअल्लाह तव्हां वरी ॿिए वीडियो में ॾिसंदव मूंखे।